अलाह पाक हिन दुनिया खे हिकु शाहकार अता कयो। हिन काइनात जे शहनशाह उन खे दरियाहनि जो बादशाह बणायो। हू कंहिं महिल शीशे जीअं शफ़ाफ़ आब हयात बणिबो आहे त कंहिं वक़्तु मिटीअ जहिड़ो मेरांझड़ो थी अनो पाईंदो आहे। ख़ुदा ताला किरोणे इंसाननि लाइ हिन खे जीअण जो ज़रियो बनायो आहे। जे ही न हुजे त कैलाश जी चोटियुनि खां वठी केटी बंदर जे कुन ताईं कुझु न हुजे। बस बयाबान बरपट हयात खां ख़ाली हेकांदो पट। ही जिदान आहे जंहिं वटि मतभेद न आहे। ही सखी आहे जेको रगो ॾींदो आहे, वठंदो कुझु बि न आहे। ही इंसानी तारीख़ जो अखियुनि ॾिठो शाहिद आहे। जंगियुनि, मुहाडनि, फ़तहनि ऐं शिकस्तुनि जूं कथाऊं संदसि सीने में मदफ़ून आहिनि। ही हज़ारे सालनि खां जाॻंदो अचे। ही ॿेले जो शेर न आहे। ही धरतीअ जे गोले जो शींहुं आहे। ही सिंधु दरियाह आहे। चीन जे तिब्बत में बोखारचे जे हिकु ग्लेशियर खां सिंधु दरिया पंहिंजो सफ़र शुरू करे थो। 1907 धारा सयाह साइमन हिडन सिंधु दरिया जे मुंड जी ॻोल्हा लाइ निकितो। हू कैलाश वादियुनि में भटकंदो भटकंदो नेठि हुन जाइ ते वञी पहुतो जितां ही शींहुं गजगोड़ कंदो पंहिंजे असुल माग सिंध तरफ़ सफ़र शुरू कंदो आहे। चीन मुल्क जे तिब्बत वारे इलाइक़े में मानसरोवर ढंढ खां 40 किलोमीटर अॻिते सिंधु दरिया जो मुंड आहे, जंहिंखे तिब्बती ॿोलीअ में संगे खामबान चयो वञे थो, मतिलबु शींहं जो वात। कुझु तारीख़दाननि मूजिबि हज़ारे साल अॻु सभ खां पहिरीं हिंदू आर्यान पंहिंजी लिखियुनि में हिन दरिया खे सिन का बाब सॾियो, जंहिंजो मतिलबु पिणु शींहं जो वात आहे, जेको बाद में सिंधु सॾिजणु लॻो। सिंधु दरिया जे ॿिन्ही किनारनि ते पखिड़ियल हज़ारे किलोमीटर्स जे इलाइक़े खे सिंध सॾिजणु लॻो। तॾहिं त चवंदा आहिनि त सिंध त कश्मीर ताईं हुई। आर्यन जॾहिं सिंधु दरिया खे पहिरियों दफ़ो ॾिठो त हैबत में वठिजी विया। आर्यन सिंधु दरिया जे किनारे वेही हिंदुनि जो सभ खां मुक़दस किताब ऋग्वेद लिखियो। चयो वञे थो त पथन वेद ऐं ऋग्वेद में सिंधुअ जो 176 दफ़ा ज़िक्र कयो वियो आहे। आर्या सिंधु दरिया खे दौलत जी बख़्शिश कंदड़ ऐं सपत यानी 7 दरिया बि सॾींदा आहिनि। हिन दरिया न रुॻो सिंधु तहज़ीब पर गंधारा तहज़ीब खे पिणु जनम ॾिनो। लफ़्ज़ हिंद बि सिंध लफ़्ज़ मां निकितल आहे। असुल में ईरानी सिंध खे हिंद कोठींदा हुआ। 2300 साल अॻु जॾहिं सिकंदर यूनानी ॾखण एशिया ते काह कई त यूनानियुनि हिंद लफ़्ज़ खे इंड उचारणु शुरू कयो, जंहिं मां पोइ इंडिया ऐं इंडस लफ़्ज़ निकिता। अंदाज़ो लॻायो त सिंधु तहज़ीब केॾी न क़दीम, अज़ीम ऐं केतिरे वॾे इलाइक़े ते पखिड़ियल हुई। हिन दरिया दुनिया जी वॾियुनि वॾियुनि ताक़तवर तहज़ीबुनि ऐं क़ौमुनि खे एतिरो त मुतासिर कयो जो हर क़ौम हिन दरिया खे पंहिंजो अलॻि नालो ॾिनो। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त सिंधु दरिया ते दुनिया में जेके बि नाला रखिया विया आहिनि उहे सभु ताक़त, बहादुरी ऐं अज़मत जी अलामत आहिनि, जीअं शींहं जो वात, शींहं दरिया, दरियाहनि जो पीउ वग़ैरह। दुनिया जा अज़ीम फ़ातह, शहनशाह, बादशाह, वॾा तवंगर, तारीख़दान ऐं सयाह हिन जा सलामी थिया, पर ही कंहिं आॾो न झुकियो। ही झुकणु सिखियो ई नाहे, ही वधणु सिखियो आहे। हिन जूं सरकश लहरूं दिलेरनि जूं बि दिलियूं दहिलाईंदियूं आहिनि। ही कंहिं महिल होॾी आहे त कंहिं महिल पंहिंजनि लाइ वॾी पाॿोह अथसि। सिंधु दरिया जी कुल ड्रेग 3180 किलोमीटर आहे। ही शींहं दरिया चीन, भारत ऐं पाकिस्तान जहिड़नि वॾनि मुल्कनि में वहे थो। चीन जे तिब्बत खां शुरू थींदड़ ही दिलेर दरिया भारत जे लद्दाख ऐं हिमालय रेंजिस खां थींदो गिलगित बल्तिस्तान जे खरमंग ज़िले खां पाकिस्तान में दाख़िल थिए थो, जितां इहो दरिया अॻिते सफ़र कंदे कंदे KPK ऐं पंजाब सूबनि खां थींदो कश्मोर कंदकोट ज़िले जे इलाइक़े शाहवालीअ वटां पंहिंजी धरती माता सिंध जा क़दम चुमंदो सॼी सिंध खे सैराब कंदो, ख़ुशहाल कंदो, केटी बंदर वटि पाण खे समुंड हवाले करे छॾे थो। सिंध जे 29 ज़िलनि मां 14 ज़िला सिंधु दरिया जे साॼे ऐं खाॿे किनारनि ते वाक़िआ आहिनि। सिंधु दरिया ॾखण एशिया जो सभ खां वॾो, एशिया जो 8हों नंबर ऐं दुनिया जो 21हों नंबर वॾो दरिया आहे।
अंदाज़े मूजिब सिंधु दरिया जो सालियानो वहिकिरो 243 क्यूबिक किलोमीटर आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में सिंधु दरिया खे अबासीन यानी दरियाहनि जो पीउ सॾियो वञे थो। जीअं असां अॻी ज़िक्र कयो हो त ही सखी दरियाह आहे जेको न रुॻो लखें स्क्वायर किलोमीटर्स ज़मीन खे आबाद करे थो, किरोड़े इंसाननि जे पाणी ऐं मच्छी जी सूरत में खाद खुराक जूं ज़रूरतूं पूरियूं करे थो। वॾियूं सनतूं हिन दरिया जूं मोहताज आहिनि। लखे इंसाननि खे सिधो सओं रोज़गार फराहम करे थो, पर ही सोन ॾींदड़ दरिया पिणु आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सदियुनि खां वठी सिंधु दरिया मां सोन कढण जो कमु थींदो अचे ऐं हज़ारे माण्हू सिंधु दरिया मां सोन कढी हिकु ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारीनि था। पंजाब जो नालो जिन 5 दरियाहनि यानी जहलम, चनाब, बयास, सतलुज ऐं रावी जे करे पंजाब पियो, उहे सभु दरिया सिंधु आॾो कंहिं वाह या शाख जी हैसियत रखनि था। न रुॻो एतिरो पर ज़ंस्कार, सोरो, उन्नड़, हुंज़ा, काबुल ऐं योब समेत कुल 20 दरिया सिंधुअ में शामिल थियनि था। सिंधु दरिया मथां तरबेला ऐं चश्मा डैम ठहियल आहिनि, जॾहिं त सिंधु दरिया ते कालाबाग डैम अॾण जे मंसूबे खे सिंध वासियुनि रद्द करे उन ते अमल थियणु न ॾिनो। सिंधु दरिया ते कुल 6 बैराजिज़ आहिनि, जिन में पंजाब अंदरि तौसा, चश्मा ऐं जनाह बैराज शामिल आहिनि, जॾहिं त सिंध में गुड्डू, सखर ऐं कोटड़ी बैराज सिंधु दरिया मथां अॾियल आहिनि, जिन वसीले लखें एकड़ ज़मीन आबाद थिए थी। सिंधु दरिया जो बेसन 11 लख स्क्वायर किलोमीटरनि खां वधीक आहे। यादि रहे त पाकिस्तान जी कुल पखेड़ 8,80,000 किलोमीटर्स खां वधीक आहे। उन जो मतिलबु सिंधु दरिया अकेले सिर पाकिस्तान जहिड़े 1.5 मुल्क खे सैराब करण जी सघ रखे थो। सिंधु दरिया दुनिया जे ऊचनि जाबलू सिलसिलनि खां शुरू थी मैदानी ऐं रेगिस्तानी इलाइक़नि खां थींदो समुंड मुंहुं करे थो। सिंध वासियुनि लाइ ही दरिया रुॻो पाणीअ जे ज़रिए जेतिरी हैसियत नथो रखे। सिंधु दरिया सिंध वासियुनि जी तारीख़, तमदुन ऐं तहज़ीब जो तसलसुल आहे। ही अलाह पाक जी सिंध खे ॾिनल अनमोल सूखड़ी आहे, जेको सिंधियुनि लाइ जीवदान आहे। सिंधियुनि जी सुञाणप ऐं सकाफ़त खां वेंदे हर ॻाल्हि ॼण हिन दरिया सां जुड़ियल आहे। सिंध जो हर शाइर हिन शींहं दरिया ते शाइरी करे थो। हर तारीख़दान, हर लेखक, अदीब, दानिश्वर, मुहक़िक़ ऐं हर सुॼाण पंहिंजनि लिखणियुनि खे सिंधुअ जे ज़िक्र खां सवाइ अधूरो सम्झे थो। ही सिंधियुनि लाइ साह, वहसाह ऐं उत्साह आहे। ही रुॻो दरियाह न आहे, हिकु दास्तान आहे जेको पीरसननि जे सीननि में महफ़ूज़ आहे। ही रुॻो सरकश वहिकिरो न आहे, हिम्मत ऐं हौसलो बि आहे, जंहिंमां जवान ऐं जोधा अरॾाई सिखंदा आहिनि। ही जीजल अमड़ियुनि लाइ हिकु दुआ मिसल आहे। ही सिंधियुनि जी सभ खां वॾी दौलत, सभ खां वॾो विरसो आहे ऐं सिंधुअ लाइ सिंध सभु कुझु आहे। सिंध ऐं सिंधू हिक ॿिए खां सवाइ कुझु बि न आहिनि। सिंधी दुनिया जी उहा वाहिद क़ौम आहे जेका दरिया सां बि इश्क कंदी आहे। इश्क बि अहिड़ो जो महिराण में मिलण ख़ातिर हर हर जनम वठण जी ख़्वाहिश पैदा करे छॾे। शाल अलाह पाक महिराण जूं मौजूं क़ाइम ऐं दाइम रखे। शाल रब साईं सिंधुअ खे सुरहाण बख़्शींदो रहे। आमीन।